पाकिस्तान, उर्दन, इंडोनेशिया, तुर्की, सऊदी अरब, कतर, मिस्र ऐं UAE समेत परदेही वज़ीरनि गज़ा में जंगबंदीअ लाइ ट्रंप जे मंसूबे खे काराइतो करार ॾिनो आहे। मुस्लिम मुल्कनि जे अॻुवाणनि पारां जारी कयल गॾियल बयान में सदर ट्रंप जी तजवीज़ कयल मंसूबे जी तारीफ़ कई वई आहे। बयान में चयो वियो आहे त फ़लस्तीन जी अवाम खे जबरी बेघर करणु गज़ा में जंगबंदी जो ट्रंप तरफ़ां ऐलान कयो वियो आहे। ट्रंप इहो यकीन ॾियारियो आहे त ओभर वारे इलाइक़नि ते वलार जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इन मुआहिदे खे हतमी शिकिल ॾियण लाइ ऐं उन ते अमल कराइण लाइ अमरीका समेत ॿियनि मुल्कनि खे गॾियल तौरु कमु करणु घुरिजे। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार चयो आहे त गज़ा में अमन जा इम्कान तेज़ीअ सां ख़तमु थींदे नज़र अचनि था, पर नवनि सिफ़ारती रस्तनि ज़रिए अमन जी बहाली मुमकिन बणाए सघिजे थी। पाकिस्तान हिन मुशावरती अमल में सरगर्म हिसो वठंदड़ मुल्क आहे। पाकिस्तानी वफ़द ख़बरदार कयो त इसराइल जो E1 आबादी वधाइण मंसूबो ॿिनि रियासती हल ते सिधो हमिलो आहे। ओभर शीरोलम खे फ़लस्तीन जो गादीअ वारो हंधु करार ॾिनो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो। टंडोलायार, हैदराबाद समेत आसपास जे इलाइक़नि में हल्की तेज़ बरसाति वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदड़ आहे। टंडोलायर में गुज़िरियल राति तेज़ बरसाति सबबि बिजली जी फ़राहमी मुअतल थी वई, जॾहिं त सिजावल, मातली, टंडो आदम, टंडो मोहम्मद खान में बि जोड़ाइतो मौसम रहियो। मौसमियात खाते मूजिबि सामूंडी हवाउनि जे करे कराची, छथो, बदीन ऐं थरपारकर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसाति जा इम्कान आहिनि। कतर ऐं मिस्र पारां ट्रंप फ़ैसिले खे हमास सां कयल ॻाल्हियुनि जे जवाब में हमास चयो त गज़ा में परदेही इदारे जी हुकुमरानी क़बूल न कई वेंदी। जंगबंदी वारी तजवीज़ जो तफ़सीली जाइज़ो वठण ऐं उन जी हिकमत अमलीअ खां आगाह कंदा। वाज़े रहे त अमरीकी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान गज़ा में जंगबंदी जे मंसूबे जो ऐलान कयो वियो।